मुझे प्यारे मोहम्मद करीम जी नबूवत मौजूद और नबी के मोतलाए कौन नबी के इलाके लाए कौन नबी के शहर लाए कौन नबी के बस्ती लाए को 20 साल लाए नबी बने को 40 साल लाए नबी बने को 50 साल लाए नबी बने मुझे प्यारो मोहम्मद करीम नहीं तो गोठ लाए नबी बन आयो नहीं तो इलाके लाए नबी बन आयो नहीं तो शहर जे लाए नबी बन आयो नहीं तो मुल्क जे लाए नबी बन आयो मुझे मोहम्मद करीम सही दुनिया लाए नबी बन आयो मुझे सोनो साईं न साल लाए नबी बनो न 5 साल लाए नबी बनो न 23 साल लाए नबी बनो मुझे प्यारो मोहम्मद करीम क़यामत दे सिद्धे वरदाई नबिया वला आखिर रसूल अल्लाह व खातमुन नबी मुबारक मौजूद वमा रमईत रमईत वलाकिन अल्लाह रमा अगर मौजूदे की माना ही तो अजो केर तो के पिंडाल में मौजूद की माना बताया सजे मेरो मौलवी जावाए बुद्धि बुद्धि मौलवी थी आओ मौजूद शाके जरूर क्या लाए था के खबर ना ए पता जा मौजूद जो वाजे के गाल अकुल समझी न सके अकुल वो समझो वो गाल बच्चे थे इनके तो मौजूद यानी अकुल आजिज थी करे अकुल हथियार फिकी करे इनके तो मौजूद नबी से जो के लोग मार के मौजूद किए मुझे प्यारे मोहम्मद करीम जी ज़ियारत कला तमंजा दुखड़ा नहीं वेंदा दुख खत्म देनियो अन्यो खत्म देनियो वे भरत आराम सुकून में चीना यो नबी से के चेहरे मुबारक वही नबी से के अतरी मुबारक ये चले नबी से के न्याय मिला के लिए कुर्ब जंदार में प्यार जंदार में शफ़क़त जंदार में अल्लाह जाने को वो पानी थी वो नबी सिंह जो यार बढ़ गए तो नबी सिंह जो आशिक के वतन में परवाह बढ़ गए मुझे प्यारे मोहम्मद करीम जो सुमन मौजूद किए और नबी सिंह ने सुनी करे निद्र करे वरी उठी मुसल्ले पे बेना वही नमाज पढ़ना फतहज्जद भी नाफिलतन लका साया बासकर असाया बासकर रब्बुक मकाम महमूदा
निंद करे नबी ज़ैन मुसल्ले दे पियन निंद करे नबी ज़ैन कुरान शरीफ ये तिलावत कर अर्रहमान अल्लमल कुरान खलकल इंसान अल्लमल बयान नमाज दा पढ़ो जी कुरान मजीद जी तिलावत दा कयो शाह ताजो मथो बजे असा नंद कयो ताजो दुआ तबुल खुदा कयो हां जे करे ता के नंद कयो जे करे ठेकी लगाए ता नंद कई करे भी ताजो भई पड़ो सही ताद आराम पनी दा जो सदा दी सुविधा दो तान नंद गहरी में दा वही जो जोता मुसल्ले देवी नमाज दा पढ़ो कुरान जी तिलावत दा कयो सही भला ताजो मथो बजे सही ने फरमायो ओ तान रखदा ताजी अखिन सा करो गर ताज दिलों में रखन में फरमा मोहम्मद करीम जी नंद भी मौजूद अल्लाह ताला सिर्फ मोहम्मद करीम जी अखिन के बरकत दुआ बाकी मुझे दिल अल्लाह के जिक्र में हुंदिया सजागे में हुंदिया अल्लाह के यादगिरी में धड़के सैन्य फरमाया मुझे दिल धड़को को दिया अल्लाह के लिए अल्लाह 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 ओ मजारी मजा भारो नबी सैयद खिला मुबारक मौजूद जननी नबी सैयद खिला मुबारक नूर जो लाइट निकल दियो मुझे प्यारे मोहम्मद करीम जो लुआ मुबारक मौजूद एकरो खुआ उन जो कोलो पानिया मुझे सोनो नबी पाजी लुआ मुबारक उन खुआ में दावे जन वो को माखिए मिस्री को अधिक मिठो बनजी तो वने हज़रत कत्तादा साईं नबी साईं जो साहबिया धक्क सा बेचारे जी अख निकरी पईया नबी सैनी महफिल मजलिस में आयो तारो तिरिया देखणी तो जी साईं ये फरमाए तो या सोना साईं धक्क लगी पिया ज़ाल एहो धक्क जो अख निकरी आई अख साईं तिरिया दे पईया रत दी वे अख नी जाए साईं ने फरमाया तो खुद वेजरो थिया परेशान थी ओ मुझे प्यारे मोहम्मद करीम उन साहब जी अख के खड़ी पाजो दुआ मुबारक मखे उन जी अख वाली जाए ते अख रखण फरमायो ऐ साईं ने फरमाया पुत्र हाने खोल तो सयो साहबी कत्तादा फरमाया तो अल्लाह जी जात जो कसम मां अख जो खोलो मतलब वाह जो नजर वाह जो अख फस क्लास बन जी वई माके इं जो महसूस दे जल्द माजी अख निकली नाए एरो अल्लाह ताला प्यारे मोहम्मद करीम जे दुआ मुबारक में बरकत रखना फरमाए अबू बकर शाचवा जे लेकिन बलाया दंगे दी तकलीफ थी आंखें में पानी वही है सैन्य रोमा परे तो कोई पैर परे तो नाम ना गए शादी मुझे गुलाम के न गया जैसे मुझे खबर हो माता जो आशिक माता जो परवाह माता जो पता मुझे पतो नो सही से ताज गुलाम ने खुलिया मां डमी ना सैन्य रोमा ठीक है अबू बकर तो पूरी वेजी कर नबी से ने पूरी वेजी कराए ऐ पांजो लोआ मुबारक दी हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी खुड़ी की पक क्यों हज़रत अबू बकर सिद्दीक़ तो फरमाए अल्लाह की जात जो कसम ई मासूम से जब तुम के ना गडंगियो ही ना ओ छन छन जंगे खैबर जो मौके हज़रत अली रज़ियल्लाहु अन्हु ने जंग में नजर न
मोहम्मद करीम जो न्याणियो काते आपजो प्यारो सोच अलीउल मुर्तजा साहब ने फरमायो साईं अलीउल मुर्तजा जो बकरियों खराब थी पवन वेचारो घूमी न तो सके उठी न तो सके वेचारो अखों खोले ही न तो सके साईं ॾाढो वेचारे के शौंको के बेलो ख़ैबर वाली जग में मां बेसो बने पर वेचारो बीमार थी पियो साईं ने फरमायो वारो जो वठी त जो अलीउल मुर्तजा के बजना साहब व्यान हज़रत अलीउल मुर्तजा के एको ॾेई करे नबी साईं जी खिदमत आलिया में अची आया साईं ने फरमायो ओ अली दे हाल वाल छा थियो जे साईं सालों साल हे अखियूं ख़राब थी पवनि ईज़ा थी पवंदा अकलनि मकलनि में तकलीफ़ थी पवंदी आहे खोले न सघंदो आहियां साईं ने फरमायो पुट परेशान न थी पंहिंजो लोहा मुबारक दी अखियुनि जे मथां मख करे हज़रत अलीउल मुर्तजा के फरमायो अली हाणे त अखियूं खोल हज़रत अली साईं फरमायो मां डिॼी अखियूं खोलियां थो हीअं जो जॾहिं अखियूं खोलियूं त अल्लाह जी ज़ात जो कसम ईअं पियो महसूस थिए ॼण त मां अलीअ खे का तकलीफ़ अखियुनि में कान थी आहे नबी साईं जो दुआ मुबारक है जंगे खंदक जो मोकिलियो नबी साईं ने पान बिछा हिकिड़ो साल टी कयो खंदक चयो आहे खॾ हिन खॾ वारी जॻह साहिब पर वीचारो नथो नबी साईं जन वेझड़ा थी आया ओ साईं फरमायो ख़ैर ताए पर छा थो थिए तोखे टी कमी नथो वञी सघे ताक़त ई नथी रोई पियो आहे उहो साहब अखियुनि में पाणी वही पियो साईं मां छा कयां मांखे हफ़्तो गुज़रियो आहे मानीअ जो गिरो न आयो आहे साईं मुंहिंजे लिखण में ताक़त ई न आहे मां कीअं थी कयां साईं ने फरमायो परहेज़ थी पान नबी साईं रहमतुल लिल आलमीन मिठो मोहम्मद करीम की कम खणी दस जो साईं पत्थर खे थो कराए पत्थर ज़यूं ज़यूं थो बणिजी वञे साहिब के फरमायो पुट ईअं हणंदो आहे साहिब जो साईं मां छा कयां मांखे बुख हफ़्ते जी हिकिड़ो पत्थर पेट खे ॿधो पियो आहे साईं ने फरमायो पुट जेकॾहिं तोखे बुख आहे त मां मोहम्मद करीम जी बुख ॾियां हली आ साईं ने परे वठी ऐं पंहिंजो चोलो मुबारक पेट मुबारक मथे करे हुन साहिब खे पंहिंजो पेट मुबारक ॾेखारियो फरमायो पुट जेकॾहिं तोखे हफ़्ते जी बुख आहे त मूंखे ॿिनि हफ़्तनि जी बुख आहे जेकॾहिं तोखे पत्थर आहे त मूंखे पेट खे पत्थर ॿधा पिया आहिनि मतां इहो सोचे ख़्याल करे त असांजो मुर्शिद असांजो आका असांजो रहबर असांजो रहनुमा असांजो इमाम असांजो नबी मिठो मोहम्मद करीम भवते असांखे बुख ते विहारियो थे ओ मुंहिंजा बचो ओ मुंहिंजा साहिब जेकॾहिं मोहम्मद करीम भवते हुजां त तव्हांखे पहिरियों धो करायां तूं पाण धो कयां मुंहिंजा बचो मां पाण बुख ते आहियां वधीक जीअं तव्हां बुख ते तीअं मां बुख ते आहियां दुआ कयो त अल्लाह ताला रिज़्क़ जो इंतज़ाम फरमाए त तव्हां बि पेट खे भलो कयो त मां मोहम्मद करीम बि ॿ टे गिरा मानीअ जा हणी वठां बिछड़ा नज़र जाबिर इहा ॻाल्हि ॿुधी वरिती यकदम थोरो घर वॾो नबी साईं जो मौजूदो थो ॿुधायां ॿुधिजो घर जो वॾो घर वारे खे चई नबी साईं जी बुख ते हफ़्ता गुज़री आहिनि साईं जन चवंदा मां कुझु खाधो न आहे वारो करो कुझु आहे हिकिड़ी नंढी शेरड़ी बीठी आहे घर वारे ते ऐं ॿ टे माननि जो अटड़ो बि आहे पाण जीअं तुंहिंजी मर्ज़ी जो बसि कमु थी वियो मां शेरड़ी पूरी थो ॾियां तूं शेरड़ी तयारु कर त मां नबी साईं खे दावत ॾेई ॾियां
हज़रत जाबिर साईं हेरे में आयो शेरडी पूछी हवाले की घरवारी जी पाण आयो नबी साईं ने खाना में जी खुशबू साईं मां तव्हांजी दावत कई आहे मुंहिंजी दावत क़बूल पर साईं सिर्फ तव्हां हिकिड़ा या बस अची ॿिया तव्हां हालनि वधीक मानींदा आहिनि इंतज़ाम एतिरो आहे नबी साईं ने खिली वेठा पान नबी साईं ने उथी करे खिली मुस्कुराए ऐलान फरमायो खंदक वारो तव्हां समूहनि जी जाबिर दावत कई आहे सभु तयार हज़रत जाबिर हैरान थी वियो जी साईं इशारा जो सभिनी खे दावत ॾियो हेॾी जमात नंढो शेरो आहे ॿ टे माण्हुनि जो अटो आहे साईं जो इंतजाम न आहे सभिनी खे न वठी वठो नबी साईं फरमायो परेशान न थी जाग अल्लाह जो वेठो आहे बरकत वारो जंहिंमहिल तूं भाॼी तयारु कराए ऐं अटड़ो घर भाॼी ॻोए वठनि त पोइ मां मोहम्मद करीम खे वठी अचां मां मोहम्मद करीम भाॼीअ में पंहिंजो लुआब वार विझंदुसि अटड़े में पंहिंजो लुआब वार विझंदुसि इंशाअल्लाह ताला अल्लाह ताला जे अमर सां अल्लाह ताला जी ताक़त सां मां मोहम्मद करीम जो इहो मौजूदो ज़ाहिर थींदो जो सभु मुंहिंजा आशिक़ मुंहिंजा ग़ुलाम मुंहिंजा सहाबी मानी खाई भाॼी खाई धो कंदा पर न भाॼीअ में कराईंदी न मानीअ में कराईंदी साईं फरमायो मुंहिंजा बचड़ा हे बुख ते मां हली धो कयां सभिनी खे वठी अल्लाह जाबिर साईं नबी साईं खे वठी आया जाबिर घर में गिरियो घर वारीअ खे पासे ते थी नबी साईं हज़रत जाबिर हेॾी नबी साईं खे दावत ॾियण आयो पोइ वरी मसइलो हेॾो अची कहिड़ो हज़रत जाबिर जा ॿ पुट हिकु नंढो ॿियो वॾो जॾहिं हज़रत जाबिर बकरी पे उठी शेरडी त बचड़ा ॿई मथां बीठा ॾिठोसि हज़रत जाबिर जो हलियो वियो शेरडी घरवारी जवाले करे वॾे भाउ उहा काती खई नंढे भाउ खे चया चला त कोठे ते हलो मथे उनखे वठी उते चयो दादा हाणे सुम त उहो कुहाए जीअं अबो बकरीअ खे पियो पियो हाणे वॾे भाउ नंढे भाउ खे संभाले गर्दन ते काती हलाए गर्दन धार थी वई उहो वीचारो वॾड़ो बि बेसमझो मुंहिंजी पियो रड़ कयईं मां अलाए छा थियो आते खे ॻाल्हाए नथो जाबिर जी घरवारी भई थी ईअं जो नज़र करे छोकिरो त वीचारो पुठो पियो रण निकिरी दुआ करे चईं छोकिरा हेठि ओ पंहिंजे पुट खे तड़को जो ॾिन त हू वीचारो तंगियो यकदम मथो कोठे खां झंप ॾिने जीअं जो वीचारो कोठे उंगरियो त मड़को भॼी पियसि वीचारो हे बि मरियो हज़रत जाबिर जी घरवारीअ जे ईमान खे सलाम आहे सब्र खे सलाम आहे ॿई शहज़ादा खणी कमरे जी कोठीअ में रखी मथो लटो चाढ़े छॾियो ऐं पाण उन अंदाज़ में जी बोरजी खाने में वेही रही आहे जेको अंदाज़ पहिरियां हो हज़रत जाबिर खे महसूस ई न कराई त का बचड़ा हीअं शहीद थी विया ही हादसो थी पियो दिल में चए त जाबिर ॾाढी ख़ुशीअ में आहे प्यारो मोहम्मद करीम बि अचे थो दावत खाइण जे लाइ मां कीअं इहा ॻाल्हि कयां मता जाबिर वीचारो ग़मगीन बणिजी वञे परेशान थी वञे मता प्यारो मोहम्मद करीम बि ॾुखारो थी पवे मता साईं दावत ई न खाइणी हलिया वञनि तंहिंजे करे मां हाली ॻाल्हि खे बंदि थी कयां छो त
अल्लाह चायो मैं जवाब हाने सबर को सवाए चाड़ो ही ना हाने शादी दो इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। ईमान विश्वास चेत मुझे मुर्स के खुशिया नबी साईं भी अचन था दावत खाने दे रहा है मुझे मुर्स में ॾाढी फरत में आ कीअं मां इहो वाक़ियो ॿुधायां गमगीन थी पवंदो मुंहिंजो मुर्स खुशी ख़त्म थी सोनू नबी भी गमगीन थींदो थी सघे थो मतां दावत ई मुर्स मोहम्मद करीम न खाए तंहिंजे करे हाल इहा ॻाल्हि दिलि में समाया थी जॾहिं नबी साईं जन मानी खाई हलिया वेंदा दावत खाई हलिया वेंदा त पोइ मां मुर्स खे ॿुधायां ये अंदाज में सही अंदाज में वही जाबिर साईं घर वाले के चयो मारो तो नबी साईं ने चंदा पासे दे साईं गोरजी खाने में चंदा ए नबी साईं फरमाया जाबिर वन वानी घर वाले के पासे ते कर तमाम मोहम्मद करीम गोरजी खाने में थी भाजी में बिल्लो बार हो जा अचड़े में बिल्लो बार नबी साईं जेड़ी हस्ती थी फरमाए पानी साहब जाने लाए तो जाबिरन के पास से लेकर के पर्दे में गया है मुर्शिद के घर पर चलो मुर्शिद की आए थे पर्दा उस्ताद के घर तो बैठे थे मौलाना मौलवी के घर अजीजों संभाले पान में हया पैदा किया पान में गैरत पैदा किया उस्ताद पानी जाए थे पर पर्दो पानी जाए थे जो इंशाअल्लाह दाया मर्द घर में न वठींदा मुझे आलियो ये तो के नाए जो माने मौजूद है ना बयान में सबूरा खोड़ अचंदा आया है मां तां नबी से जो ये अजीम मौजूद बताया और नबी से गोरजी खाने में भाजी में नबी साईं मुबारक जो ऐसे अते में मिलो मुबारक दो हाने साईं फरमायो जाबिर अलम तमरे दे सुनो जा गुलाम भी हली याद पानी घर वाले के वठिया गोरजी खाने में उनके चवे त भाजी कर दी वने उनके चवे तमानी पंजाईंदी वने इंशाअल्लाह ताला ना अटे में कराईंदी न भाजी में कराईंदी हल जाबिर फरमाए तो मां भाजी भराई दो दोना माने फंदो दोना सगनी साहब ने खाराया नबी साईं ने फरमाया पुत्र जने सन मजा गुलाम खाई विदा ता आखिर में मां मोहम्मद करीम खाईंदो हल जाबिर साईं फरमायो सब खाई थो पया न भाजी में कला न मानिया में अतो भी सागो ही पेवा भाजी भी ओतरी देगड़ी भरी भई आहे हाने मां साईं के अर्ज फरमाया साईं ता खाओ मानी हाने ता जला खाया साईं फरमायो जाबिर मां मोहम्मद करीम तने तुझी मानी खाई तो जने तू भी वेंदे तुझा बचड़ा भी वेंदा तुझा शहजादा नजर न खाज हल जाबिर फरमायो साईं काते साईं फरमायो गोले तज वधी तज खाजन शहजादा के हल जाबिर आयो पानी घर वाले को बुशादो करे ए आदवा मुझा बचड़ा खाते साईं सबारम नाम हल जाबिर जी घरवाली नवेदीद वे निंद पिया आराम में नबी साईं के फरमायो साईं मानी खाई वने वो निंद में किए न गमोन के उतार जे हल जाबिर आयो नबी साईं ओ साईं के फरमाए साईं बचड़ा न पिया हाने जी ता जो कोन दे या त मेहरबानी करे ता माननी खाओ शरीफ मुझे बचन के नबी साईं फरमायो जाबिर मां मोहम्मद करीम इस ताई करो भी ना तुम जिस ताई तुझा बचड़ा मां मोहम्मद करीम सा गॾु दस्तरखाने ते न वेंदा अजीब गाल थी हाने हल जाबिर मोट घरवाली के नबी साईं चवंदा मां को गिरो भी ना जिस ताई
तुझा बचड़ा थी छा थे बुछाए बचड़ा इतने हज़रत जाबिर जी घर वारी रोई पई मुड़स के फाको बांधे ढुंढ करण में अची चें तो बचड़ा तो शहीद थी चें अल्लाह छा थी चें जय शहीद थी सजो वाक़ियो दास्तान ॿुधाए और जाबिर वेचारे जे पेर में तां ज़मीन छॾाए वई घरवारीअ खे चइण इहो तूं ॾोह कयो जो मूंखे ॿुधायो नथी ॻाल्हि लिकाए छॾई छो न मूंखे ॾसई घरवारी चवे थी तूं हाणे छा बि चवे कसूर चवे बिल्कुल मां कयो मां इन जे लाइ इहा ॻाल्हि कया मां चयुमि तोखे ख़ुशी आहे जेकॾहिं इहा ॻाल्हि तोखे ॿुधाईंदुमि त तुंहिंजी ख़ुशी हली वेंदी ऐं नबी साईं बि अचंदा मां चयो मथां नबी साईं बि ॾुखारा थी सघे थो नबी साईं जी दावत ई न खाइणी हलिया वञनि तंहिंजे करे मां इहा ॻाल्हि लिकाई त मिठो मोहम्मद करीम दावत खाई वञे त पोइ मां तोसां इहा ॻाल्हि कंदुमि पर हाणे नबी साईं हीअं था चवनि हाणे छा कजे हज़रत जाबिर रोईंदो आयो नबी साईं ॾे साईं सां भाकुर पातो ॾे साईं जे भाकुर में ॾुख रहंदो ॾे साईं फरमायो जाबिर ख़ैर न आहे ॾाढो तूं ख़ुशीअ में हाणे छा थियो चई साईं मुंहिंजा ॿई बच्चा शहीद थी विया साईं फरमायो कीअं सॼो दास्तान हज़रत जाबिर ॿुधायो नबी साईं जे रहमत वारे हथ मुबारक में पाणी वही आयो साईं फरमायो जाबिर हल त सयो मूंखे पंहिंजा शहज़ादा ॾेखार थो ॾियो जाबिर नबी साईं खे वठी आयो पंहिंजनि शहज़ादनि में मथो बि आयो ते नबी साईं लटो मुबारक करे करे जाबिर जा शहज़ादा ॾिसी अखियुनि मुबारक पाणी हारे पंहिंजा हथ मुबारक मथे खणी अल्लाह ताला जी दरबार दरगाह में दुआ घुरम ओ मुंहिंजा अल्लाह जाबिर खे ॾाढी ख़ुशी ओ मुंहिंजा अल्लाह मां मोहम्मद करीम खे बि ॾाढी ख़ुशी इन ख़ुशी जे मौक़े ते हेरो ॾुख हेरो असां बर्दाश्त न करे सरदार जाबिर बर्दाश्त न करे सघंदो जाबिर जी घरवारी बर्दाश्त न करे सघंदी हाणे महिरबानी फरमाए ओ मुंहिंजा अल्लाह शहज़ादनि खे ज़िंदगी नसीब फरमा ॿिन्ही शहज़ादनि खे जीअरो करे अञा मुंहिंजे प्यारे नबी मिठे मोहम्मद करीम हथरा मुबारक हेठि लॻिया त अॻे ई जाबिर फरमाए त दिलि शहज़ादा अची वेही रहिया आहिनि मूंखे बाबा बाबा करे अची भाॻो पातो मुंहिंजी ख़ुशीअ जी इंतिहा नारा तकबीर शाने मुस्तफा शाने साहबा शाने अरबत नारा तकबीर शाने मुस्तफा शाने साहबा शाने औलिया अल्लाह जमीयत उलमाए इस्लाम नारे तकबीर भाई जीरा था नबी साईं आकुल पात नबी साईं चुमियो न नबी साईं बोसाईं पान इन्हीं भाकुर में हेरे आयो बिनी शहज़ाद के खणी आया पान सां गॾु मानी खाराए बिनी शहज़ाद जे लाइ जाबिर खे चयो वञ मां सां मिलाए अल्लाह जॾहिं अमर पंहिंजनि शहज़ादनि खे जीअरो ऐं ज़िंदा ॾिठो ईअं भॼी जीअं तीर कमान मां तीर दुखीअ जी भाकुर पाती बच चुमियो जे कीअं जीअरा थिया हज़रत जाबिर जो मुझे प्यारे मोहम्मद करीम जी दुआ सां जीअरा थिया किताब में जेतो जाबिर जा ॿई पुट वॾा थिया जवान थिया शादी कयो बच्चा ॿार ॼणा पोइ वीचारा लागे पिया थिया मुंहिंजा अजीज़ मुंहिंजा दोस्त ओ मुंहिंजो प्यारो मोहम्मद करीम मौजूद
जाते के मलाइका के पुजानी ताकत नाए, जाते के मखलूक के पुजानी ताकत नाए। सुम्मदना फतल्ला फतानका तवसयन अवदना सफर मुसाफिर हो जागा सागे वरी थकी ताई कहो जो हाने कश्मीर में ताला ताला लड़ाई करे बोलिया ट्यूनी रात जो समाए दी मेरे वरी रात जो मानिक तो रात जो 3 बजे घर को दुआ वरी कल सुबह सा कुछ आचे में वरी में जलसे जी तमानी ट्रेजर साहब बकेम एकरो रेडियो वरी बनी बजाए देवे सो सीमा जागा नाय बाजारा माजे बुधदान अजे ते छाज अनो होया के लाए की जंग में बैठे या 50 किलोमीटर गाड़ी गोवा पार में रहा वरी रात जो जलसो करे आया हूं सेवा में 3 बजे सुनिया वरी बजे ते उठा नमाज पढ़ी वही कलाक बरंदा करे वही साईं दादू प्रोग्राम साईं मंजूर साहब जो उस्ताद माशर हदीस उन जो प्रोग्राम साईं वट नव बना नव छोकरियों कुरान मजीद जो आलमा बनती सुभान अल्लाह आस्ते जो सुभान अल्लाह अन्या भी हो रहा के सुभान अल्लाह वो साईं उन जी खुशी में प्रोग्राम करायो मां हैरान थी साईं मंजूर साहब एडो खुशो मां जो साईं साहब के एडी खुशी है तो उन न्यान के केड़ी न खुशी हुंदी जिन सजो कुरान मजीद जो इल्म पाने सीने में समा छो तारी पानी न्यान वाल मां कयो एक न्यान में मतलब साईं जो बना वालो छड़े जो न्यान छा स्कूल में फायदो मिलदो कॉलेज में बजा लगी कई नौकरी मिलन न छो को भी सीएजी वाली कतार है दिया बच्चन के आलम क्यों बच्चन के हाफिज क्यों न्यान के आलमा क्यों न्यान के हाफिज क्यों इंशाल्लाह दुनिया में भी आबाद आखिरत में भी ताजा बेड़ा ही पार